अस्सलामुअलैकुम। असां पंहिंजे घरां रज़ामंदी सां निकिता आहियूं। असां ॿियनि निकाह कयो आहे। हीअ असांजी निकाह आहे। नई मूंखे न भॼायो आहे। असां ॿई हिक ॿिए जी रज़ामंदी सां निकिता आहियूं घरां। ऐं घर वारा जेके चवनि था त छोकिरी अॻवा थी आहे, अॻवा बिल्कुलु बि न आहे थी। मां पंहिंजी रज़ामंदी सां निकिती आहियां। हे असांजो निकाहनामो आहे। असां राज़ ख़ुशीअ सां निकाहनामो कयो आहे। असां ते का बि ज़ोर ज़बरदस्ती न कयो। जेके बि फेक इहे हलायो था मोहम्मद उस्मान वारे पुट छोकिरी भॼाई आहे या का बि तव्हां पंहिंजी ग़लतफ़हमी कढी छॾियो। ॿुधव, असां राज़ ख़ुशीअ सां शादी कई आहे। ऐं तव्हां जेके बि फेक ड्रामा बामा कयो था इहे सभु कुझु छॾे ॾियो। असांखे ख़ुशि रहण ॾियो ऐं तव्हां बि ख़ुशि रहो। असीं शादी कई आहे, कोई गुनाह न कयो आहे, जो सभु असांजे गॾु पची विया। तव्हांजे मथां जेको केस दाख़िल थियो आहे मुड़ुस जे मथां, उहो उन लाइ तव्हां छा मुतालबो कंदा? मूंखे पंहिंजे हस्बैंड अॻवा न कयो आहे। असां राज़ ख़ुशी सां शादी कई आहे। हाणे तव्हां काॾे पिया वञो? मां पंहिंजे हस्बैंड ॾे थी वञा। तव्हांजे हस्बैंड जो नालो छा आहे? शाज़िब।